असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं मली जे इलाइक़े इब्राहिम मदरी में, जिते शक्ति साइक्लोन जो जेको सो हाई अलर्ट जारी कयो वियो आहे, जंहिंमें मकानी मुआणनि खे रोज़गार खां रोकियो वियो आहे। ऐं हिते जेको सो मकानी मुआणा बि मौजूदु आहिनि। समाजी तंज़ीम अॻुवाण मजीद मोटाणी सां उन साइक्लोन जे हवाले सां या जेका अॻु में बि साइक्लोन आया आहिनि उन जे हवाले सां छा चवणु चाहींदो? साइक्लोन बि अचे पियो ऐं हाई टाइड बि आहे। जॾहिं बि साउथ जे तरफ़ां तूफ़ान उथंदा आहिनि त उहो हाई टाइड खे वधीक सपोर्ट कंदा आहिनि। इन जा जेके पाणी चढ़ण जा जेके इम्कानात आहिनि उहे वधी वञनि था। त जे करे आउं 2-4 ॾींहं खां सॼो जाइज़ो वठां पियो समुंड जो, त काला करे समुंड जी सूरत हाल आहे उहो थोरो वधीक पाणी जेको आहे सो हिसाब खां अचे पियो। अञा त चंड जी 11 तारीख़ आहे, मगर जुआर या हाई टाइड जेको आहे इहे अञा 15 तारीख़ ताईं रहंदो। इन जो मतिलबु आहे त 15 तारीख़ ताईं पाणी वधी सघे थो। हींअर बि जॾहिं पाणी फुल थियो हो, तक़रीबन जेकी जेटियूं जेके आहिनि उहे सिर्फ़ु 1 फुट बाक़ी वञी पतियूं हुयूं। त जेकॾहिं इहा सूरत हाल रही या तूफ़ान जो ज़ोर सां ख़ाली पाणी रहियो त जेके हेठियां इलाइक़ा आहिनि उहो ज़ेरे आब अची सघनि था। जीअं चश्मा ॻोठ जा जेका हेठियां ॻोठ आहिनि या रेड़ी जा हेठियां ॻोठ आहिनि या इंडस डेल्टा में ॿाराड़ी में जेके असांजा ॻोठ आहिनि, उन्हनि खे ख़तरो लाइक़ु थी सघे थो। कराचीअ में आउं सम्झां थो त कक्का विलेज खां मनोड़े वेंदे रोड जेकी आहे जे पाणी वधियो त उहो मुतासिर थी सघे थी। त जेकॾहिं तूफ़ान जो ज़ोर जेको आहे सो कराची ॻोरियन थियो ऐं पाणीअ जो जेको समुंड जो बहाव जेको आहे उहो हिन ॻोरियन थियो त जुआर खे यानी हाई टाइड खे वधीक सपोर्ट कंदो। सिंध गवर्नमेंट या फिशरीज़ खाते कहिड़ा उपाउ वरिता आहिनि हिन साइक्लोन जे हवाले सां? हिफ़ाज़ती जेके शेल्टर आहिनि उहे क़ाइमु कया वञनि ऐं उन माण्हू इलाइक़नि। ॿियो इहो आहे त जेके ओपन किनारा आहिनि जिते टुॿण वारा घुमण वारा, जीअं सी वियो आहे, क्लिफ्टन जो साहिल आहे या हुन पासे आहिनि, उन्हनि ते जेको आहे सो 144 लॻायो वञे। इन करे त इन दौरान जेको आहे जंहिंखे असीं ओगार चवंदा आहियूं, यानी पाणीअ जी रिटर्न जेको आहे उहो ख़तरनाक हूंदो आहे। त इन करे जेको आहे सो को जानी नुक़सानु न थिए त असां सिंध हुकूमत खे ईअं चवंदासीं त जेके ओपन किनारा आहिनि उनमें कम से कम 15 या 16 तारीख़ ताईं जेसीं ताईं हाई टाइड मौजूदु आहे